पाक सरजमीन पार्टी के सदर अनीस कायम खानी चयो आहे त तहरीक इंसाफ जी हुकूमत नाकाम थी चुकी है। इमरान खान इलेक्शन मुहिम दौरान कयल वायदनि तां यू टर्न वठी अवाम सां धोखो कयो आहे। नवाबशाह में पार्टी अॻवाननि अशफाक मंगी, शबीर कायम खानी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अनीस कायम खानी चयो त हुकूमत रोज़गार ॾियण जो नारो हणी अवाम खे बेरोज़गार करे पई। संदसि चवण त इमरान खान जे इक़्तिदार में अचण खां पोइ महांगाई चोट चढ़ी वई आहे, जंहिं सबबि आम माण्हूअ जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी पई गुज़रे। PSP अॻवान जो वधीक चवणो त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बहिराड़ियुनि जा मसइला हल करण लाइ तयार न आहे, जंहिं सबबि माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सूबे की सूबाई हुकूमत काम नहीं करती है और मेरी वफाकी हुकूमत सूबाई हुकूमत से बात नहीं करती है। वज़ीर आज़म कराची आते हैं, सिंध के दारुल खिलाफा आते हैं, तो वज़ीर आला उनका इस्तकबाल नहीं करता, वो अपनी मीटिंगों में वज़ीर आला को बुलाते नहीं हैं। तो जब वज़ीर आला से बात नहीं करेगा वज़ीर आज़म तो मेरे सूबे का मसला हल कैसे होगा। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।